वालेकुम यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ऐं ख़ैर सां दोस्तों ये ॿई नावल नवान ॿई नावल निगार पुराणा ॿई नावल निगार ज़ालिम कहर जा लेखारी तमामु सुठो हुन जो सिंधी अदब में नालो इन जा किताब छपजण सां या ऐलान कंदा त बाबा असांजो नावल अचे थो त अॻ में ई पढ़ंदड़ चवंदा बाबा असांखे नावल खपे। हिननि पंहिंजो अलॻि हल्को ठाहे वरितो आहे पढ़ंदड़नि जो जेको हिननि जा किताब पढ़े थो ऐं हिननि जा फॉलोअर्स आहिनि। बिल्कुलु ममताज बुखारी कलीम बुट मुंहिंजा लफ़्ज़ आहिनि, मां ग़लति बि थी सघां थो, ज़रूरी न आहे त मां अकुल कुल हुजां ऐं मुंहिंजी ॻाल्हि पथर ते लिखो आहे। न, मां फ़ाइना ॿिन्ही जो ममताज बुखारी ॾाढो सुठो लिखंदो आहे, जंहिंजी नज़र आहे पूरी दुनिया जे किताबनि नावलनि ते। सुठो हुनजो पढ़ियल लिखियो कलीम बुट पंहिंजो मट पाण हिन जो अलॻि डिक्शन अलॻि अंदाज़ अलॻि उॾाम हुनखे पंहिंजे लिखण जो अंदाज़ अलॻि तारीख़ ते सियासत ते सिंध जी तारीख़ ते सिंध जी तारीख़ ते ज़बरदस्त। ममताज बुखारी जी नज़र दुनिया में छपंदड़ नावल किताब छपंदड़ पाकिस्तान में सिंध में गहरी नज़र रखंदड़ पाण सुठो नावल निगार क्लास 4 जी महबूबा नावल धाको ॼमायो आहे, सुठो हले छपजे थो, उर्दूअ में बि जो शायदि थियो आहे। कलीम बुट जेको आहे यूथियोपिया ऐं ॿिया अहिड़ा खोड़ नावल हिन जा जेको आहे सो ॾाहिर वतन जिन सां मरी थिया नमाज़ रीगल चौंक कहाणियुनि शहरनि जी राय ॾियाच आज़ादी जी उपटार एतिरा ई नया नया नावल कलीम बुट जा। इन जो पंहिंजो हिकिड़ो डिक्शन मागा साईं ममताज बुखारी बि हिकिड़ो क्लास 4 जी महबूबा हिकिड़ो अहिड़ो नावल अहिड़ो ई पस मंदर जिते माण्हू ख़्यालु ई न वियो पए थी यार हिन ते बि को सुठो नावल लिखी सघिजे थो। तारीफ़ जा बंद घणा आहिनि, हिन नावल कीअं आहिनि, मां नावल सिर्फ़ु हिन जी तारीफ़ ॿुधी आहे, पढ़ियो मां बि न आहे, मां वठी आयो आहियां पढ़ी पोइ राय ॾिबी, हाली सिर्फ़ु तव्हांजा इंट्रोडक्शन थो ॾियां। हीअ नावल आहे बेरंग ममताज बुखारी। हीअ असांजो साईं ममताज बुखारी जेको आहे सो हिन नावल मुख़्तलिफ़ प्लाट सभु प्लाट आहिनि ऐं थोरो तारीफ़ ॾियां थो पियो साथियो त हिन नावल जे बारे में पाण कीअं थो लिखे। हिन साथी असांजे ममताज बुखारी नावल खे कुझु हिसनि में विरहायो आहे, हिकिड़ो इहो नओं अंदाज़ आहे, या अॻ में आहे त मूंखे ख़बर न आहे, बाक़ी अगरि किताब सही सिंध में मिले थो घुराइणु चाहियो त इदारे जो तव्हांखे जेको आहे सो हीउ इदारो आहे तव्हां घुराए सघो था, या ममताज बुखारी जो तव्हां वटि जेको आहे सो आहे जेको आहे नंबर ते तव्हां हुनखे कॉल करे घुराए सघो था। अर्पणा कई आहे गारशा मार्केट फ्रांस काफ्का अल्बर्ट काम्यो खलील जबा अमर जलील किस्से मूमल राणे अल्फ लेला किस्से सैफुल मलूक किस्से हातिम ताईं किस्से अमीर हमज़े नाज जे मुंहिंजे अफ़साने लिखण सभ खां वधीक शह ॾिनी सही पंहिंजी हुनजी पंहिंजी अलॻि हूंदो। हीअ साथियो पहिरियों दफ़ो नावल आहे जेको हिसनि में विरहायो वियो आहे, हिसो पहिरियों हिसो ॿियों हिसो टियों बक़ाया हिसो पहिरियों। हिन जो पंहिंजो अंदाज़ आहे, पंहिंजो ॾांहुं मां ॻाल्हि कई सभु कंहिंजो पंहिंजो डिक्शन आहे, हिसो चोथों बक़ाया हिसो ॿियों। साथियो चए थो त हा बराबरि नावल जे अंदरि फ़न हूंदो आहे, जीअं जीअं नावल लिखियो वञिबो आहे फ़न जा गहरा तोड़े छॾा रंग ज़ाहिर थींदा आहिनि, छॾा रंग ज़ाहिर थींदा वेंदा आहिनि, किरदार पंहिंजूं कहाणियूं बणाईंदा वेंदा आहिनि, उनजो हिक ॿिए सां सिधो तोड़े अणसिधो या ग़ाइबाणो तालुक़ु मुख्य प्लाट खे पैदा कयो वेंदो आहे। नावल में केतिरियूं बि कहाणियूं हुजनि तोड़े प्लाट बि ॿ चार हुजनि या उनखां वधीक या वरी उनजा सभु प्लाट अहमियत उणत जे बणिजी वेंदी आहे जेका उन सूं भरे थी सुहिणाइप ॾिए थी, पर उहो मुमकिन त न आहे त का हिकु शइ नावल खे पढ़ंदड़ वटि क़ाबिलियत ॾिए। पढ़ंदड़ जे मन खे हिकु अहिड़ी स्लेट आहे जंहिं ते नावल बि आहे लफ़्ज़ पका लिखिजी बि सघजनि था, पाणी लॻल चाक जी अणचिटा बि रहिजी सघंदा, अणचिटा बि रहिजी सघंदा, उन करे उहा दावा केरु नथो करे सघे त उन जी कहिड़ी लिखणी कहिड़नि पढ़ंदड़नि जे सीने ते लिखिजी वञे थी। बिल्कुलु साथियो ममताज़ साहब तव्हांजा इहे लफ़्ज़ बिल्कुलु सभु आहिनि। चए थो हिन नावल मुख़्तलिफ़ प्लाट सभु प्लाट आहिनि, कहाणियुनि अंदरि कहाणियूं आहिनि, सुवाल उहो आहे त उहे किथां आयूं आहिनि। मुंहिंजो मुलाक़ात उन्हनि माण्हुनि सां रहियूं आहिनि जिन जो ख़ानदान कंहिं न कंहिं दौर में सिंध तोड़े ॿियनि हंधनि जे हुकुमरान या अन सां लाॻापियल लॾे सां तालुक़ु रखंदा आहिनि। तारीख़ सां गहरी तस्वीर रही आहे, तारीख़ मां टिड़ियल माण्हुनि जी अज़ीज़नि सां कचहरियूं थींदियूं रहियूं आहिनि, सहाफ़ती कम जे सिलसिले में सिंध जे सवें मागनि मकान जा पेरा भञिबा रहिया आहिनि,
उन्हनि किशाल दौरान कहाणियूं वाक़िया ईअं हथ थींदा रहिया जीअं आर्कियोलॉजिस्ट दड़े मां दॿियल चिरसालनि वारो सामात कंदा आहिनि। वाह वाह। ऐं मूं वक़्तु जे सूरनि जे चिटियल सीननि मां उहे ॻाल्हियूं कढियूं आहिनि। उन में को शक न आहे त महिनत में तख़लीक़ तॾहिं ईंदी आहे जॾहिं लफ़्ज़ पंहिंजी सिटा सां सूंहं रस्ता जोड़ींदा आहिनि, जॾहिं ख़्यालनि जो तूफ़ान बर्पा थींदो आहे त जॾहिं तस्वर पंहिंजो जोबन न आहिनि विञाईंदा। हीउ नावल पढ़े ते लिखणु मूं लाइ 2014 में शुरू कयो। मूं हीउ सभु उन करे लिखियो ॿुधाए त हीउ नावल उन ज़हनी वलोड़ खां सवाइ केतिरी महिनत करणु ज़रूरी हूंदी आहे। उन में बावजूदि ज़रूरी न आहे त नावल पढ़ंदड़ खे आड़ियो थिए या हू मुकमल ग़लतियुनि खे साफ़ थी वञे। शायदि इहो मुमकिन हुजे, पर जेकर नावल सां वधीक छेड़छाड़ कयां हा त मुंहिंजे वस खां निकिरी वञा। मूंखे उन खां अॻु लिखियल नावलनि में साॻिए तरह वक़्तु वरितो आहे। हिन नावल दौरान बि हिकु ॿिनि नावलनि जा आइडिया ईंदा रहिया। उन्हनि लाउटल ते बि कमु कंदो रहियो। मां पंहिंजे घरवारी जो त इंतिहा ई घणो थोराए छो त मूं नावल वक़्तु बि लिखियो, वक़्तु बि लिखियो। हर मुद ईंदी वेंदी रही, हू मुंहिंजे साथणी थी रही। ख़ासि तौरु जॾहिं तव्हांखे बेवक़्तु बुख लॻे त चांहि जी तलब थिए, उनजो बंदोबस्तु करे ॾे। हिन भरपूर निभायो। बिल्कुलु ईअं हूंदो आहे साथी। नावल हिकु दुनिया क़ाइमु करण जी कारीगरी आहे। नावल ईअं आहे जीअं ज़िंदगीअ मां तरे ॿाहिरि निकिरी अचणु। नावल ईअं बि आहे ॼण ज़िंदगी खां सवाइ वारे जहान ॿुॾणु ऐं तरणु। हीअ ख़्यालनि खे खंभड़ाइटूं हणण वारी जाखोड़ आहे। साथियो, हीअ त ममताज साईं जा लफ़्ज़। हीअ जेको आहे सो 5/7/2023 ते नावल रूह मां निकिरी वजूद में पवण जो नालो आहे ऐं वजूद मां निकिरी रूह में पवण जो नालो आहे। हीअ नावल उन पंहिंजे 5 हिसनि ते मुश्तमिल विरहायल ऐं हीअ जेको आहे सो महांगो आहे, पर हाणे जेको आहे सो सुठे नावल निगार जो नावल जेको आहे सो क़ीमतूं न ॾिसंदियूं आहिनि। हीअ बसि लॻभॻि 300 सुफ़्हनि ते मुश्तमिल आहे ऐं हिन जी क़ीमत 600 रुपया आहे। अगरि 400 में मूंखे त 350 रुपये में मिलियो त तव्हांखे 400 रुपये में मिली वेंदो। 800 रुपया क़ीमत आहे, 400 में मिली वेंदो। सो साथी, ॿियो ही नावल आहे कराची क़ालिंग क़लीम जो। हिन में कुझु बि लिखियलु कोन्हे, सिर्फ़ु ई बैक टाइटल ते ॾाहिर राजा ॾाहर ते वतन जिन विसारियो, क़ौम पर से मरी थिया न मात, रीगल चौक इहो बि न पढ़ियो आहे, यूथियोपिया बि न पढ़ियो आहे, कहाणियुनि जो शहर बि न पढ़ियो आहे, रायडियाज बि न पढ़ियो आहे, आज़ादी जो उपटार पढ़ियो आहे। हिन जा कुल मां जेको आहे 4 नावल पढ़िया आहिनि ऐं 5 न पढ़िया आहिनि। पढ़ी वरी राय ॾिबी त क़लीम मुंहिंजो आइडियल आहे, मूंखे वणंदो आहे, सुठो लिखंदो आहे। जेको आहे सो बाक़ी हिन जी एड्रेस तव्हांखे ॾियां थो, अगरि घुराइणु चाहियो त किताब घर वेठे बि घुराए सघो था। हीअ जेको आहे सो मुल्ह 500 रुपया आहे। इदारे जो नंबर आहे ऐं हीअ तव्हांखे 300 रुपये ताईं घर वेठे पइजी वेंदो। सिंध जी राजधानी कराची न, जंहिं उदास रोडनि ते घुमंदे मूं लेखक थियण जा ख़्वाब ॾिठा। बाक़ी साथियो, नावल शुरू आहे ऐं को बि हिन में मुहाग या का बि कंहिंजे तरफ़ां कुझु कोन्हे को। हीअ 2 नावल आहिनि। 2 नावल तव्हांखे सुठा लॻनि, 2 नावल निगाह सुठा लॻनि त ख़रीद कजो, न त राज़ जा राणा वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त वॾी महिरबानी थींदी।